मदीने वाले फरमायो अल्लाह के हबीब अलैहिस्सलाम फरमायो तो पानी जो खूह खोटा छोटा मदीने वाले के पानी की जरूरत है खूह पानी जो खोटा हजरत साद पानी जो खूह खोटा है पंजे अल्लाह के ईसा ने सवाब देना मदीने वाले देना वक्त को अजी समय आए उन खूह जो जेको नालो पइजी वियो अॼुकल्ह नाले ते बि ख़ल्क़ खोयो पुराणा अदा नालो त ख़ैर अल्लाह जो खोया तंहिंजे करे शइ हराम आहे अगरि उहो नाले खणण सां जेकॾहिं का शइ हराम थी वञे नाले रखण सां जंहिंसां तव्हां नालो रखो उर्स जो नालो तो सुभान अल्लाह यारी शरीफ़ जो नालो तो सुभान अल्लाह ॿार दो जुमानो दो ख़ैर ख़ैरात दो त हमरान खे बाहि थी वठे अब नालो रखियो न हराम थी वियो अब ये नालो रखण सां हराम शइ थी वञे त पोइ वरी घणनि शयुनि तां हथ खणणो पवंदो वेठा त आहियो न सुभान अल्लाह क़ुरान जी पहिरीं सूरत आहे फातिहा पहिरीं सूरत छा आहे ॿी सूरत आहे अल बकरा बकरा छाखे चइबो आहे ढॻीअ खे अब बकरा छाखे चइबो आहे हेॾी सारी सूरत जेका 282 पारनि खां 2.5 पारा आहे उन सॼी क़ुरान जो सूरत जो नालो पियो आहे बकरा अब सॼी सूरत ते ढॻीअ जो नालो पियो आहे अल बकरा उन खां पोइ अचो आल इमरान माना इमरान जी आल क़ुरान जी सूरत आहे नालो ढॻीअ जो क़ुरान जी सूरत आहे नालो इमरान वारे जो क़ुरान जी सूरत आहे नालो माइदा माना दस्तरखान क़ुरान जी सूरत आहे नालो अनाम माना चौपाया क़ुरान जी सूरत आहे नालो हज़रत यूनुस जो क़ुरान जी सूरत आहे नालो हज़रत हूद जो क़ुरान जी सूरत आहे नालो हज़रत यूसुफ जो क़ुरान जी सूरत आहे नालो अनकबूत कोरिया जो क़ुरान जी सूरत आहे पर नाला मखलूक जा पियल जेकॾहिं क़ुरान जो सूरतुनि जे मथां मखलूक जा नाला पियल आहिनि अल्लाह जे नबियुनि जा नाला बि पियल आहिनि क़ुरान जी सूरत नाजाइज़ कोन्हे हराम कोन्हे त पोइ असां जेका देग भक्त जी पचाई उन जे मथां जेकॾहिं नालो रखोसीं त मां बि सुभाणे जो यार हियां त उहा हराम किथां थी अॻे ई अर्ज़ु कयो त जेकॾहिं नाले रखण सां शइ हराम थिए त पोइ क़ुरान जूं घणियूं सूरतूं हल भला घणियूं छो हिकिड़ी सूरत ॾेखारियो अलाह जे नाले सां हुजे चओ सुभाणे अल्लाह त हज़रत हूद जे नाले सां त हज़रत यूसुफ जे नाले सां का हज़रत यूनुस जे नाले सां का बनी इसराइल जे नाले सां ऐसी ताईं जो मुनाफ़िक़नि जे नाले सां बि क़ुरान में सूरत मौजूदु आहे सुभान अल्लाह हज़रत ईसा जी अम्मा बीबी मरियम उन जे नाले सां क़ुरान जे अंदरि सूरत मौजूदु आहे पोइ त इहे सभु माज़ अल्लाह इन्हनि जे फतवा जे मुताबिक़ त पोइ क़ुरान जूं सूरतूं बि नाजाइज़ थी वेंदियूं मुंहिंजा अदा नाले रखण सां नालो हूंदो आहे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त फलाणे जे लाइ ईसा जो सवाबु आहे बाक़ी जेको कंदा आहियो सभु अल्लाह जे रज़ा जे लाइ कंदा आहियो सुभाणे अल्लाह कयो माण्हू त मिला मैदान ते लही आहे न चवंदा ॿारहीं बि हलाल आहे यारहीं बि हराम हलाल आहे ख़ैरात बि हलाल आहे हिकिड़ो कमु कयो अलाह जो नालो विधो
तो के कह चयो अल्लाह जो नालो असां कोन ॿुधंदा आहियूं असांखे चवंदा आहियूं अल्लाह जो नालो यानी जो भुला खोट जो भोको ॾींदा त को हेॾे नालो अल्लाह जो कोन ॿुधंदा अल्लाह जो नालो त आहे ई हर हाल में आहे पर असां फ़िल्क खे ॿुधाइण जे लाइ त फलाणे जे इशारे सवाब मिला पर हू बि अल्लाह जी रज़ा जे लाइ क़ुर्बानीअ जो जानवर तव्हां कंदा आहियो उन जे मथां 7 नाला विझंदा आहियो जो वॾो भूल आहे अदा फलाणे जी क़ुर्बानी फलाणे जी फलाणे जी फलाणे जी 7 माण्हुनि जा नाला पइजी वेंदा कुर्बानी जानवर हराम तो कोन थो थिए हिते बि हलाल थो सुभाणे अल्लाह अक़ीक़े जो तव्हां जानवर कयो था औलाद जो नाले नामज़द कयो था नाले रखो सां अक़ीक़े जो जानवर हराम कोन थो थिए त पोइ उर्स वारो जानवर छो हराम थींदो यारी शरीफ़ जो जानवर छो हराम थींदो ख़ैर ख़ैरात जो नाले वारो छो हराम थींदो इहो हराम कोन्हे रुॻो नाले सां छो हराम थिए तो कुरान जे सभिनी सूरतुनि तां मोनू साहब हथ खड़ो थो वञे इहो त पंहिंजे जाइ ते पर मस्जिदूं मदरसा को अल्लाह जे नाले ते न आहे कंहिं न कंहिं नाले आहे अदा हीअ बनेरीअ मस्जिद आहे अदा हीअ हमादिया मदरसो आहे ओ बने अकल जे अंदरि हमादुल्ला हाले जी वारो हिते हाणे मोनू साहब उन जे नाले सां हे फलाणे नाले सां ख़ुदि मस्जिदूं पंहिंजे नालनि सां थियूं हलनि भला ॿियो त पंहिंजे जाइ ते अब मस्जिद नबवी के हुजूर जे तरफ निस्बत आ जो सुभान अल्लाह वो पाण के चवंदा मस्जिद नबवी तो मस्जिद नबवी भी हराम थी वेंदी अल्लाह जे नाले कोन थियो आवारी पाकिस्तान जो सब मस्जिदूं वयूं सऊदी वारनि जूं सब मस्जिदूं वयूं उते तव्हां वञो का उते मस्जिद मौजूद आहे जंहिंजो नालो आहे मस्जिदुल जिन्न सुभान अल्लाह जिन्न जे नाले सां मस्जिद सुभान अल्लाह हज़रत बिलाल जे नाले सां मस्जिद आहे अबू ज़र ग़िफ़ारी जे नाले सां मस्जिद आहे हज़रत उस्मान जे नाले सां हज़रत अबू बकर जे नाले सां अबू उमर जे नाले सां मौला अली जे नाले सां सब मस्जिदूं अॼु ताईं मके में मदीने में मौजूद आहिनि अल्लाह जो नालो कोन्हे उन्हीअ जे असहाबनि जे नालनि ते मस्जिदूं मुजादा मौजूद आहिनि पोइ त उन्हनि मस्जिदुनि तां बि हथ खणो पवंदो नाले रखण सां का शइ हराम कान थींदी आहे हदीस तव्हां जे ॼाणी पढ़ी आहे हज़रत साहब अर्ज़ कयो हुजूर फरमायो खूह खोटा उन जे लाइ चयो वियो हाज़िही लिउम्मि साद ही जेको खूह आहे इहो साद जे अमर जो आहे सुभान अल्लाह उन जे लाइ माना उन जे इंसान सवाब जे लाइ मां तेरे दुआ जी ॻाल्हि कई दुआ खां बाद में कुलनि जी ॻाल्हि कई कुलनि खां बाद में पाणी जी ॻाल्हि कई पानी कयो त जायज़ उहो बि हदीस में साबित आहे हुजूर जे दरबार में को सहाबी आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजी अमर गुज़ारे रही आहे मैं उन जे लाइ सदको कयूं थो चाहियां ख़ैरात कयूं थो चाहियां मुंहिंजी ख़ैरात सदको उनखे नफ़ो पहुचाईंदो या न हुजूर फरमायो नफ़ो ॾींदो सवाब ॾींदो अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह मुंहिंजो फलाणो बाग़ आहे मां उहो पंहिंजो जेको बाग़ आहे उहो अल्लाह जे नाले ते ईसान सवाब कयां थो माण्हू ईंदा उनजूं खजूं खाईंदा खजूर ही खाईंदा रहंदा खजूर ही खाईंदा सवाब मुंहिंजे अम्मा खे मिलंदो रहंदो सुभान अल्लाह इहो त सभु कुझु पंहिंजे जाइ ते आहे क़ुरान जा दलील आहिनि हदीस जे अंदरि बि मौजूद आहे पर मां तव्हांखे आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां हिननि जो मौलवी साहब हमीदुल्ला हाले जी वारो उन जो आहे किताब ख़ुतबात हाले जी बि उन ख़ुतबात हाले जी बि उन्हनि लिखियो आहे त हिकिड़ो हुजूर जे उम्मत जो शख़्स हुयो उनखे कश्फ क़ुबूर हासिल हो माने कब्रिस्तान में जो गुज़रे न त ॿुधाईंदो हो त हिन मैयत खे सवाब थो थिए या अज़ाब थो थिए साढा तो सुभान अल्लाह हुजूर जे लाइ था चवनि त हुजूर खे भित जे पुठियां जी ख़बर कान्हे ऐं हुन जे लाइ त हुनखे हमादुल्ला हाले जी वारो थो चवे त हुनखे ख़बर पवंदी हुई बहरहाल कब्रिस्तान खां गुज़रे ॾिठो न कब्र में माण्हू वेठा आहिनि सभई ख़ुशि आहे हिकिड़ो माण्हू जेको आहे ना ख़ुशि वेठो आहे
अजाब में आ तकलीफ में आ ए बाहर अंदरे खादे पछे कर खबर सब खुश वेठा तू थो ना खुशा ते हिनन जा अजीज करीब आहिन मित्र भाइटा हिनन जे लाइ खैर खैरात कंदा इन्हनि जे लाइ दुआ कंदा तंहिंजे करे खुदा खे सवाब ॾे थो नेमत में मुंहिंजे पुठियां केरु न आहे जो मुंहिंजे लाइ खैरात करे मुंहिंजी नेणी मां छॾे आयुसि उहा बि ग़लति रस्ते ते हली वई आहे हाणे केरु मुंहिंजे लाइ खैर खैरात करे दुआ करे जो अल्लाह मुंहिंजा गुनाह माफ़ फरमाए किथां जो आहे फलाणे शहर जो फलाणे ॻोठ जो आहे तुंहिंजे धीउ जो नालो छा आहे ते फलाणो नालो मुंहिंजो धीउ जो आहे हाले जे वारे खे चयो कब्रिस्तान मां उहो शख़्स निकितो आहे बुज़ुर्ग सिधो हुन ॻोठ में आयो ॻोठ वारे खां पुछे फलाणो माण्हू चइसि गुज़ारे वियो आहे उनजी फलाणी धीउ आहे चइसि बराबरि आहे पुराणे कपिड़ा खणी करे ॿाहिरि कंहिं घाट ते कंहिं तलाव ते या वाह ते भेड़ जो लाह वई आहे उहो ॿेड़ गुनगार ते वियो ॾिसो त बराबरि वाह ते वेठी आहे कपिड़नि खे धोए थी पई बुज़ुर्ग हुनखे चवणु लॻो मां कब्रिस्तान में ॾिसी आयो आहियां सभिनीनि जा माइट ख़ुशि वेठा आहियो तुंहिंजो पुटु जेको आहे उहो तकलीफ़ में हुयो मूं हुन खां पुछो हुन चयो मुंहिंजे पुठियां केरु बि न आहे जो दुआ घुरे धीउ छॾे आयुसि ग़लति रस्ते ते हली वई आहे दुआ कान थी घुरे खैर खैरात केरु करे बुज़ुर्ग फरमाए पीउ जे लाइ कान का खैर खैरात कर त तुंहिंजे खैर खैरात जो सवाब अल्लाह उन जे रूह ताईं पहुचाए त जे उन जी बख़्शिश थी वञे कि मां कहिड़ो ख़ैर कयां कहिड़ी ख़ैरात कयां मुंहिंजे अबे मुंहिंजे लाइ छा छॾे वियो हो कुझु कोन छॾे वियो आहे कहिड़ी ख़ैरात कयांसि पर बुज़ुर्ग तूं चवीं थो तंहिंजे करे अबे जे लाइ मां हीअ ख़ैरात थी कयां पाणीअ जे वाह ते या तलाव जे मथां बीठी आहे पाणीअ जो बुक भरे करे हीअ मथे खणी हवा में उछलाए बुज़ुर्ग खे चयो पाणीअ जे बुक मां पंहिंजे बाबे जे नाले ते ख़ैरात कयां थी भला वो खैरात करे तो माण्हू खे प्यारे है न ये उछलाई मथे हाले जे वारे ॿुधो ये उछलाई मथे जे इहो आहे बाबे जे नाले ते चओ सुभान अल्लाह निकितो हितां बुज़ुर्ग आयो उन कब्रिस्तान में ॾिसो तो सुभान अल्लाह ॿिया जीअं वेठा आहिनि ख़ुशि ही बि हाणे ख़ुशि वेठो आहे तकलीफ़ अज़ाब सब कब्र दा हला वया ये असांजी ॻाल्हि कान्हे देवबंदियुनि जो पीर आहे हमादुल्ला हाले थी वारो उन जी ॻाल्हि आहे बुज़ुर्ग उन खां पुछे थो कर ख़बर हाणे ख़ुशि वेठो आहे चइसि तुंहिंजी महिरबानी मुंहिंजी नेणीअ ताईं पैगाम पहुचाई जो न पोइ छा कयोसि ख़ैरात कई कहिड़ी ख़ैरात कई तूं तव्हां ॾिठो हो पाणीअ जो बुक हवा में उछलायो हुई बुज़ुर्ग फरमायो मूं त उहो ॾिठो पर इहो पाणीअ जो बुक हवा में वञी ज़मीन ते किरियो तोखे कीअं हुन जो सवाब मिलियो चइसि हेठि ज़मीन ते हिकिड़ो जीत वेठो हो उञारे हुयो राति पटे वेठो हो मुंहिंजे धीउ जीअं पाणीअ जो बुक उछलायो ज़मीन ते वञी किरियो उञायल जीत तुंहिंजो राति पटे पियो हो हिकिड़ो कतरो पाणीअ जो हुनजे राति में पियो उनजी ज़िंदगी बची पई बसि ख़ुदा उन कतरे जे करे मुंहिंजा सभु गुनाह माफ़ फरमाए छॾिया ज़ोर सां सुभान अल्लाह चओ ऐं अवां जे मेरे सारे लिखो आहे हाली जे वारे लिखो आहे कतरे तो ख़ुदा माफ़ी ॾेई छॾी ऐं कतरो पीतो कंहिंखे जानवर पीतो आहे जीत पीतो आहे जीत जे कतरे जे पीअ सां हुनजी उम्र ख़तम थी ख़ुदा हुनखे हिते बख़्शे छॾियो असां ख़ैरात कयूं था के कहिड़ा जीतनि खे बि मिलंदा हूंदा के जानवर बि खाईंदा हूंदा पर अशरफुल मख़लूक़ात हुजूर जी हिम्मत खाईंदी हे हथ खणंदा इंशाअल्लाह सभिनि जा बेड़ा पार थी वेंदा सुभाणे अतवा सां जुमाना कयो बारहा कयो इहे सभु ईसाले सवाब आहे महबूब सुभाणे जी यादि कयो या त ईसाले सवाब आहे अवां भलींदा असां कंदा रहंदासीं ज़ोर सां चओ सुभाणे मां हाणे तकलीफ़ जो ख़तमु थो कयां पर तव्हांजो देश सां बि केतिरो होश में आयो या निकिरी वियो दीवार खां ॿाहिरि ज़ोर सां सुभाणे चयो हज़रत महबूब सुभाणे जी जे
जेका यारी शरीफा या भी ईसा ने सवाबा जेका असा मुतक़िद मुतवस्सिल मुरीद गौसे पाक रबी अल्लाह ताला ने कई था कंदा रहंदासीं उन जो सवाब में भी सुभाणे दरबार में अल्लाह पहुंचाईंदो। मां अॻे ई अर्ज़ु कयो आहे त जे पहिला ईसा ने सवाब कबो आहे अगर गुनाहगार हूंदो उन जा गुनाह बख़्शदा अगर नेक सालिह हूंदो त ख़ुदा हुनजा दर्जा बुलंद फरमाईंदो। अटको न यारे खां झल न रोक न अगर मेरी में सुभाणे सां दुश्मनी रखंदो त तुंहिंजी तारी पटिजी वेंदो। दुश्मन देखे तो जानिदा अब्दुल कादिर जिलानिदा। सुभान अल्लाह ही बोलता है। दुश्मन देखे तो जानिदा अब्दुल कादिर जिलानिदा। कसम खुदा दे क्या न पाए फैज़े पर फला पूरा फकीर तालिब महमूद मुर्शिद तुम। मुसलमान भाई भाई ने अर्ज़ कयो कब्र में मयत जो हाल कहिड़ो थींदो आहे। कब्र में मयत जो हाल ॿिनि तरह जहिड़ो हूंदो आहे। साईं ते महिरबानी फरमाईंदा चओ सुभाणे असांजे मुर्शिद पीसर रज़ापुरी रज़ी अल्लाह ताला ने फरमायो आहे पर हुन कब्र में सभु केरु कोन ईंदो आहे सभु पोइ मोटी वेंदा। हा जेकॾहिं के अल्लाह जे कामिल वलीअ जी दम न वरिती हूंदई त मुनकर नकीर जीअं ई कब्र में पहुचंदा त तुंहिंजो उहो कामिल वली मुर्शिद जो मदद जे लाइ थो पहुचंदो। रज़ी अल्लाह ताला ने फरमायो पर मां तव्हांखे ॿुधायां थो थानवी लिखियो आहे अशरफ अली थानवी लिखियो आहे हिकिड़ो महबूब सुभाणे जो मुरीद हो जेको फौत थियो कब्र में हुनखे छॾे आया। मुनकर नकीर आया रब कहिड़ो अथई चवंदा हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो धोबी आया। दीन तुंहिंजो कहिड़ो आहे चवंदा वैसे पाक जो धोबी आया जेको सवाल मलाइक कंदा वञनि हे चवंदो वञे मां हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो धोबी आहियां। मलाइक अल्लाह खे कयो मौला असांजा त चवंदा रब कहिड़ो अथई चवंदो न धोबी आहियां गौसे पाक जो। असां था चऊं दीन कहिड़ो अथई चवे तो धोबी आहियां गौसे पाक जो। लिखण वारो को बरेलवी न देवबंद जो मौलवी आहे तंहिंखे पंहिंजो हकीम उम्मत सरींदा अशरफ अली थानवी इहा ॻाल्हि लिखी आहे। चए तो हज़रत मलाइक अल्लाह खे अर्ज़ु कयो अल्लाह फरमायो का ॻाल्हि कोन्हे हे अब्दुल मुझे महबूबा हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद आहे उन जो मुतवस्सिल आहे उन जो मुतक़िद आहे उन जो धोबी आहे ऐं अब्दुल कादिर जीलानी मां रब जो प्यारो आहे उन जो प्यारे जो धोबी आहे उन जो ख़ादिम आहे तंहिंजे करे उन जे सदके मां हिन खे माफ़ी ॾेई छॾी आहे। वीचारे सादे जवाब ॾिना लिखण वारो थानवी आहे मुंहिंजो दोस्त मुस्लमान भाउ निस्बत कनी ईंदी आहे। मूं अर्ज़ु कयो त क़ब्र में जेको अहिड़ो हाल हूंदो आहे उते मदीने वारा मदद जे लाइ ईंदा उते मुर्शिद कामिल ईंदा उते हज़रत गौस आज़म जी सात मरीदनि ख़ादिमनि जो मुतवस्सिलनि जो अचे थो। मुंहिंजा दोस्त अजीब मुस्लमान भाउ तो दामन उन्हनि जी मज़बूतीअ सां न थियो जंहिंजी निस्बत हिते बि फ़ाइदो ॾियो त अॻिते बि फ़ाइदो ॾियो। असां जी यारी करे
महबूब खुदा की यारी करे जेका ईसा ने शराब हकीकत में पंहिंजी अक़ीदत मज़बूत था कयो तो सुभान अल्लाह अगर अक़ीदत मज़बूत थींदी हीअ दुनिया बि आबाद आहे त आख़िरत बि आबाद सुभान अल्लाह यारे नारे दिल तुंहिंजी कया रिज़्क़ में तनखे बरकत पया यारे बारे दिल तुंहिंजी कया रिज़्क़ में तनखे बरकत पया पर है पंजूरा ये न बहोड़ा आंदा थींदा छल अमीरा तालब मुर्शिद पिया दुनिया दरबार दस्तगीरा कसम खुदा जो क्या मैं बताए फैज़ तरफना पीरा फकीर तालिब जो मुर्शिद तू जोर सां चओ पीरान पीर खे सही नसब सैयद सचो मञींदो त बि सुन्नी मञींदो सुभान अल्लाह नथा चओ मूंखे शक में था ॿुधो जोर सां सुभान अल्लाह चओ हज़रत गौस आज़म खे गौस आज़म माना वॾो मददगार गौस आज़म मञींदो सुन्नी मञींदो पर ख़ुदा हुननि खां बि पंहिंजे किताबनि में लिखाए छॾियो आहे तो सुभान अल्लाह ऐं वरी सही नसब सैयद मञींदो पीराने पीर खे त बि सुन्नी मञींदो उहो मञींदो जेको चवण वारनि खे मञण वारो हूंदो उहो मञींदो जेको साईं जे असहाबनि खे मञींदो उहो मञींदो जेको हुज़ूर जे अहल बैतनि खे बि मञींदो जेको असहाब ऐं अहल बैतनि जो अदब करण वारो हूंदो उहो मञींदो ख़ुदा खां दुआ आहे अल्लाह बेअदबनि खां बचाए अदब वारे सां पाण खे रहाए इन लफ़्ज़नि जे मथां मां इजाज़त वठां थो अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला मुंहिंजो चवण अवैधो ॿुधण क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन